अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे जेके बि असांजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज ॾिसंदा हो। हिकु हमरा पंहिंजी औलाद खे सबक़ु पियो ॾिए। पंहिंजे पुट खे चई ॿा ॻाल्हि ॿुध, 6-7 सालनि जो पुटु हुजे त चई ॿा ॻाल्हि ॿुध। सॼी उमिरि असां माउ पीउ सां वफ़ादार कोन हूंदासीं, पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ते ज़रूरु गौर कजांइ ऐं पंहिंजे ज़हन विहारे छॾिजांइ। चइबो आहे कहिड़ी? कि हर हमेशह अलाह जी मख़लूक ते रहम कजांइ। पोइ हुन में इंसान हुजनि या जानवर हुजनि या पखी हुजनि, जेका बि अलाह जी ख़लकियल मख़लूक आहे इन ते रहम कजांइ। तूं इन्हनि ते रहम कंदे अलाह ताला तुंहिंजे मथां रहम कंदो। बसि इहा मुंहिंजी ॻाल्हि पंहिंजे ज़हन में रखे छॾिजांइ। चइबो आहे ठीकु आहे। कि कॾहिं बि अगरि कंहिंखे बि कंहिं मुसीबत में ॾिसी, भली तुंहिंजे लाइ खाइण में न हुजे, पर अगरि उनखे तूं मुसीबत खां आजो कंदे न त अलाह ताला तुंहिंजे मथां राज़ी थींदो ऐं तुंहिंजे लाइ का बि मुसीबत न ईंदी। जेका मुसीबत अचणी हूंदी तुंहिंजे मथां उहा बि टरी वेंदी। जी बाबा ठीकु आहे। कुझु ॾींहंनि खां पोइ हुनजो पीउ वियो गुज़ारे। पीउ गुज़ारे वियो। हाणे जेको रहियो खुयो हुयो हिननि वटि, उहो पे खाधो पीतो, हाणे कमाइण वारो त केर बि कोन हुयो। पोइ वरी हिनजी माउ जेका पट सट करे मिटनि माइटनि खां पे खाधो, अचे हे बि वॾो थियो। हिनखे पंहिंजी माउ चयो आहे हाणे पंहिंजी अखियूं पट, असां वटि कुझु कोन्हे, मां पिनी सिनी पाड़े में तोखे पियो खारायो आहे। चई मां ॾिसंदो को कमकार को कंदुसि। हिनखे 2-3 रुपया कढी ॾिना हिनखे पंहिंजी माउ। चई वञे शहर मुंहिंजो सौदो वठी आहे वञी घर खां। हे पैसा खयो वञे पियो बाज़ारि। ॾिठईं त उते नंढा ॿार जेके ॿिली जे बचे खे भितर पिया था हणनि, वतन था घेलींदा। हिन चयो भला हे त ज़ुल्म आहे। सिधो वियो हुन ॿारनि ॾे, हुन ॿारनि खे चई ॻाल्हि ॿुधो, हिन सासी खे छो त तव्हां खेलियो था, हिनखे मारियो त हिन तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे? कि तूं पंहिंजो रस्तो वठियो हलियो वञु, असांजी मर्ज़ी आहे, असांजी शइ आहे, असांजी आहे ॿिली। चई भला पैसा ॾियां पोइ मूंखे ॾींदव? इहा पैसा ॾे पोइ तोखे ॾींदासीं। हिन पैसा कढी हुननि ॿारनि खे विराए ॾिना। हुननि ॿिली हिनखे ॾिनी। हे ॿिली खे कच्छ में करे खणी आयो घर खणी अचे, मथो पाणी धाणी हुनजे मथां छिनकार ॾिनई ऐं हुनखे पाणी धाणी पीआरियईं। हिते हिनजी माउ अचे निकिती। चए भाउ सौदो आंदोई? चए मां सौदे वठण त वियो हुयुसि, पर हिन ॿिली जे बचे खे ॿार मारनि पिया शहर में, त मां चयो मरी वेंदी, अलाह जी मख़लूक आहे, त मूंखे रहम अचे हिनजे मथां। तुंहिंजे सौदे वारे पैसा ॾेई हिनखे मां ॿिली खे छॾाए आयो हुननि मूं। हे ॿिली हाणे। हिते हिनजी माउ थोरो मुस्कुरायो, खिली। चयो पोइ हाणे असां छा कयूं, असां छा खाईंदासीं? चई मां अॼोको ॾींहुं आहे वेंदो गुज़री, असांजे न खाइण सां अगरि कंहिंजी जान बची थी पए त इन खां वधीक ॿियो छा खपे? चई मां ॾाढो भलो कमु कई, भला मां राज़ी आहियां तोखां, मुंहिंजी दुआ थिए अलाह तोखे कामयाबु कंदो। हल ख़ैर सां ॾींहुं वियो गुज़री, उहो राति पइजी वई, सुबुह थियो। वरी हिनखे पंहिंजी माउ पैसा न, चए भाई पैसा अथई, मार्केट वञी त पोइ तूं गोश्त वठियो अचें, चाढ़ींदासीं। चई हा मां। पैसा खणी वियो बाज़ारि। ॾिठईं त हिकिड़े कुते जे बचे खे जेको त छोरा रसो विझी वतन था घेलींदा, उनखे लठ बाठो को भितर हणंदा पिया गुलर खे। हिन जो ॾिठो त हिनखे ॻाल्हि न वणी। इहा सिधो वियो उन्हनि ॾे। चई अलाह जी मख़लूक आहे, छो था तव्हां ज़ुल्म कयो जानवर जे मथां? तव्हां ज़ालिम हो सफ़ा। चई असांजो आहे, असांजी मर्ज़ी आहे। कि तव्हांजो तव्हांजी मर्ज़ी आहे, भला पैसा ॾियां हे मूंखे ॾियो। चई हा पैसा ॾियो तोखे ॾियूं था। हिन वटि गोश्त जा पैसा पिया, उहे खणी हुननि खे विराए ॾिनई। उन गुलर खे कच्छ में करे खणी आयो सिधो घर। हिन जी अमड़ ओड़े पाड़े में थी मोटी आई, थे गुलर खे वेठो त पाणी पीआरे। आई मोटी, चए भाउ गोश्त आंदुई? चए मां वियो त हुयुसि गोश्त जे लाइ, पर त शहर में ॾिठुमि हिन गुलर खे ॿार वेठा मारनि पिया, रसो विझी घेलींदा वतन। मां चयो अलाह जी मख़लूक मरी वेंदी, सो मूंखे रहम अची वियो ऐं मां उहे पैसा ॾेई हिनखे आज़ादु कराए आयो आहियां। हिते हिनजी अमड़ खिली ऐं हिनखे चई भाउ तूं जो ईअं कंदे असां त बुख मरंदासीं। चई मां जेकर अॼु गोश्त न खाधोसीं त छा थी पवंदो, पर हिन जी त ज़िंदगी बची पई न। चई मां सही आहे, भला हाणे इहो भलो कमु तूं कयो, मां अमड़ तोखां राज़ी आहियां, अलाह तोखे कामयाबु कंदो। वरी 3 ॾींहं ते हिनखे पंहिंजी माउ पैसा न, चई भाई हे अथई तेल ऐं साबुण वठी अचिजांइ बाज़ारि मां। हे निकिरी पियो।
अचे पियो शहर में ॾिठे त हिकिड़े कुएं जे पुछ में धाॻो ॿधी छोरा वतंदा आहिनि, उनखे वीचारे खे गिलींदा वतनि था, हर हेॾे गिल हर हेॾे वरी पाणी में डुबका ॾियनिसि। हिन जो ॾिठो त हिनखे ॻाल्हि इहा न वणी। आयो हिननि चीरे कुएं तव्हांजो कहिड़ो ज़ुल्म कयो आहे तव्हां सां, ॿुधायो त सही, जो तव्हां हिन सां ज़ुल्म था कयो, हिनखे पाणी में था ॿोड़ियो, वतो था वीचारे गिल ॾींदा, हुत हणोसि था, हुत हणोसि था, छा कयो अथई तव्हांखे? चई कुझु न, असांजी शइ असांजी मर्ज़ी आहे, असां पकड़ियो आहे, तुंहिंजो छा वञे। इहा ॻाल्हि हिनखे न वणी। चई भला मूंखे जो तव्हांखे पैसा ॾियां, मूंखे ॾियो। या ठीकु आहे, पैसा ॾिना त ॾियूं था। उहे पैसा जेके हुया तेल साबुण जा पैसा हुननि खे ॾेई उहे खे हुननि खां आज़ादु करे सिधो खणी आयो घरु। उहे जा पसा ई सफ़ा जेको सो पूरा थियण ते हुया, उते हुनखे हिकिड़े पिंजरे विझी विहारे हुनखे उते का शइ हुनखे ॾिनई खाइण खां कुए खे। त हिन जी अमड़ बि आई पाड़े मूं थी, चए बा आंदुई तेल को साबुण कपिड़ा धोऊं। चए मां ॻाल्हि ॿुधायां, चई कहिड़ी? चयो मां तेल साबुण कोन आंदो आहे। चई छो? चए मां वियो त शहर ॾे तेल साबुण जे लाइ, पर उते ॾिठुमि हिन छोरनि खे हिन कुएं जे पुछ में धाॻो ॿधी हिनखे वतन पिया गिलींदा, पाणी में डुबका ॾियनि नालियुनि में। सो अलाह जी मखलूक कई, मूंखे रहम अची वियो, मूंखां इहो बर्दाश्त कोन थियो, उहे तुंहिंजा पैसा ॾे मां कुएं खे आज़ादु करायसि। चए बा तुंहिंजो इहो पियो कमु कंदे त पोइ कपिड़ा हाणे छा में धोऊं? चए मां हिन कपिड़नि खे पाणी में ई धोई टंगे छॾ बसि। जे अगरि हिकिड़े चकर साबुण हणी कपिड़ा कोन धोता त छा थी पवंदो, पर कंहिंजी ज़िंदगी त बची पई न। हिते हिन जी अमड़ खिली ऐं हिनखे चई बा अलाह तोखे वधाईंदो पियो, अलाह कंदो ॾुखियो ॾींहुं न ईंदो तुंहिंजे लाइ, जो तूं अलाह जी मखलूक जी तूं जान बचाईंदो पियो। चए मां बुख ते हुजूं, अगरि बुख ते 2 ॾींहं रहियासीं, अगरि कंहिंजी जान थी बचे इन वधी ॿियो छा खपे। जे कपिड़ा न धोतासीं, ईअं कपिड़ा पातासीं, त बि अगरि कंहिंजी जान बची पई उन पैसनि मां, त इन वधी ॿियो छा खपे असांखे। चए मां ठीकु आहे, पर हाणे हिननि खे छा खाराईंदे? ॿिली आहे, गुलर आहे, कूह आहे, हिननि खे छा खाराईंदे हाणे? चए मां अॼु वञा थो, मां हेॾे दरिया ते वञा थो, उते वञी मच्छी फासाए हिननि खे खाराईंदो त मां पंहिंजे कमु खणी थो अचां। हे वियो कांटो खणी, जंहिंखे कलूड़ो बि चवंदा आहिनि, खणी वियो उते वञी विधई। उते हिकिड़ी इहा कुरड़ी हिकिड़ी फासी पई, हिकिड़ी पाउ ॾेढारी, उनखे ॿाहिरि कढी ॾिठई हिनखे ॿिली खे, गुलर खे, उहे खे। चई हाणे हे मां पंहिंजे घर खणी वञा या हिन सासिन खे ॾियां? चई भला हिननि खे थो ॾियां, मां पंहिंजे खां ॿी थो फासायां। उहा खणी उछले हिननि खे ॾिनई, उहो खाइण में शुरू थी विया। हिन वरी अंदरि कुंडो उछलियो, जॾहिं हुननि जो खाधो उनखे उन मां हिकिड़ो पथर निकिरी पियो। पथर ॾिठी त पथर चिमके पियो। हिन वञी पथर खे खयो त भणे हे छा आहे? पथर खे खणी उतां हिन वरी उते मच्छी उते वरी फासाई कुरड़ी, उहा कुरड़ी बि खणी वरी हिननि खे हिननि जो पेट भरिजे, पर पथर आहे छा जो? हिन पथर खे हेॾो होॾो फेराई, पथर खे फेराए उहो पथर खे चई त माण्हू ॻाल्हियूं कंदा आहिनि त पथरनि में इन्हनि में के करामतियूं हूंदियूं आहिनि, के जिननि जा हूंदा आहिनि, इहे मां ॿुधंदो आहियां कहाणियूं वॾनि मूं, त मथां अहिड़ो को पथर हुजे। हे बि हिन खणी मज़ाक में चयो, चई पथर जेका मच्छी फासायमि उहो त कुते गुलर कुए खे खारायमि, हाणे मां छा खावां? मुंहिंजे लाइ बि कुझु कर न, तूं पथर तोखे कढियो अथमि दरिया मूं। त उते ई ताम अची विया। हिन वेही खाधा, हुननि खे बि ॾिने, हुननि बि खाधा। चई हे पथर त वॾे कम जो आहे, सिधो खणी आयो घरु। मां पुछां की भाउ छा आंदी भला? मच्छी आंदई न? चई मां मच्छी कोन आंदी, तूं छा खाईंदी हाणे? चई भाउ दिलि त चवे थी घणो कुझु खावां, पर असां वटि त का शइ कान्हे, का ग़रीब हूं। उते चई पथर मुंहिंजी अमड़ जे लाइ के ताम धाम कया। हाणे उते उहो पथर अची वियो, ताम अची विया, ताम खाधऊं। हिन चयो त हिन पथर में को जिन्ना को रखियल को हिन पथर में अंदरि, जेको सभु सां इहो पूरी थो करे। त पोइ वरी हिकिड़े ॾींहुं वियो बाज़ारि, उते ॾिठई बादशाह जी धीउ हुई जेका बाज़ारि मां सहेलियुनि सां गॾु वञे पई। हिन जो ॾिठो उनखे अचे पंहिंजी माउ खे चई मां ॻाल्हि ॿुध, बादशाह जी धीउ मां ॾिठी आहे, इहा मूंखे वठी ॾे। चई बा असां ग़रीब मानी खे कोन था पुॼो, मां उते वञा मूंखे छॾींदो बादशाह? ओॾीमहिल माराईंदो? चई मां जे न वेंदसि मां पाण खे मारींदोमांइ। चई बा तूं पाण खे न मार, मां वञा थो। चई मां तूं वञ, पोइ न ॾींदो बसि, पोइ मां चुप करे वेही रहंदुमि, तूं रुॻी वञ। हिन वई ओॾे त नौकर चाकर मिलण ई न पिया छॾनि। हिन माई छा कयो, सुबुह सवेरे ॿुहारी खणी वञी बादशाह जे घर जे अॻियां ॿुहार ॾियणु शुरू कई। नौकर ॾिठो त हीअ केरु आहे? माई भले असुर सां आई आहे हिते,
अचे हिनखे पकड़ियऊं, पकड़े खणी वञी बादशाह वटि पेश कयूं। ये बादशाह असल में असुर सां अचे तव्हांजे घर खे अॻियां ॿुहारी पई ॾिए। बादशाह ॾाढो कावड़ियो, चई ॾे वाल माई, छा त तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु थियो आहे? हिकु तूं ग़रीब आहीं, तुंहिंजे घर में कुझु कोन्हे को, हिकु यतीम आयो, वरी इहे कम कहिड़ा पई थी करीं? ये बादशाह सलामत, मुंहिंजो कमु हुयो तो में, पर मूंखे नौकर मिलणु कोन पिया छॾनि, इन करे पोइ इहो कमु कयो अथमि, मूंखे ग़लती जी माफ़ी मिले। या ॿुधाए कहिड़ो कमु आहे? हाणे वज़ीर बि वेठा आहिनि। ये बादशाह सलामत, तुंहिंजी छोकिरी खे मुंहिंजे पुट ॾिठो, त मुंहिंजे पुट ज़िद कयो आहे मूंखे बादशाह खां वठी ॾे, मां शादी कंदुसि। बादशाह खे वॾी कावड़ लॻी हिते, चई हे जेको यतीम का शइ हिन वटि कान्हे का, वरी मूंखे चए थी धीउ तूं ॾे। बादशाह ओॾी महिल कहारी खे चयो हिन क़तलु कर। वज़ीर बि दाना हूंदा आहिनि। हिकिड़ो वज़ीर उथी आयो, चई बादशाह सलामत, अगरि गुस्ताखी माफ़ी मिले त मां कुझु लफ़्ज़ ॻाल्हायां, पोइ भली क़तलु न कयो। चई ॿुधाए वज़ीर छा आहे? चई साईं पकल ॿेर खे सभु को भितर हणंदो आहे, भली हे ग़रीबी आहे, पोइ हिन जी औलाद अगरि हुन ज़िद कयो, अगरि माई न पई अचे त हुनजो पुटु मारींदो हूंदो पाण खे, इन करे मजबूरी हुअ माई तोॾे कीअं अचे हा? तूं बादशाह, माई तोॾे अचे हा कीअं? पर हिनखे पंहिंजे पुट मजबूर कयो, औलाद, तॾहिं तोॾे हीअ आई आहे। अगरि पकल ॿेर खे हर माण्हू भितर हणंदो आहे। इहो अगरि तूं ख़ुदा जो अगरि ख़ौफ़ तो में आहे, ख़ुदा जो ख़ौफ़, त थोरो इहो तूं सोच। तूं वटि छोकिरी सामायल आहे त हर माण्हू जी ख़्वाहिश हूंदी न घुरण जी, उहो को नथो घुरी सघे, उहा ॿी ॻाल्हि आहे। चई पोइ छा कयां? चई साईं तव्हां कुझु न कयो, हिनखे मारायो न। छो था हिनखे मारियो? हुन तव्हां मूं चए घुरियो आहे, यानी की शरीयत मुताबिक़ तव्हां मूं घुरियो अथई निकाह जे लाइ, तव्हां कोन घुरींदे बानी करे ॾे मूंखे या रखियल करे ॾे। चई हा। चई पोइ ठठी मां हिन कीअं ॾियां? हे त सुञा टरड़ आहिनि। चई हाणे सुञा आहिनि कीअं बि आहिनि, हाणे तव्हां शर्त अहिड़ो रखो जेको पूरो ई न करे सघनि, ॻाल्हि ख़तमु। हूअं बि शरीयत में ईअं ई आहे, अगरि तव्हां कंहिंखे नथा ॾियणु चाहियो, तव्हां अहिड़ी घुर कयो जेको पूरो ई न करे सघनि, जंहिंमें तव्हांजी वाह वाह थी वञे। तव्हां माई खे माराईंदव त पोइ छा थिए? पोइ तव्हांजो जेका त कहिड़ी इज़त थींदी, जेको औरत खे तव्हांजो मारायो था बेवाह खे। बादशाह जो ठीकु आहे। बादशाह हिनखे चयो ॻाल्हि ॿुध, हाणे हीअं कर, तूं मूंखे 40 उठ खपनि, 2 उठ सोन को भरियल हुजनि ऐं ॿिया उठ भली ख़ाली हुजनि, पर 40 उठ हुजनि हिकु रंग जा। इहो तव्हां पूरो कयो, मां भई छोकिरी ॾींदुसि तुंहिंजे पुट खे। हिन जे शर्त पूरो न थिए त मूं ॾे न अचिजांइ। चई बादशाह ठीकु आहे। माई निकिरी पई, सिधो जे पंहिंजे पुट खे ॿुधाई, भाई हीअ ॻाल्हि हेतिरी आहे। पुट चयो मां का ॻाल्हि कान्हे, मां पूरो थो कयां शर्त। उन पथर खे चई जल्दी कर, 40 उठ हिकु रंग जा हुजनि, 2 उठ सोन जा भरियल हुजनि, मूंखे शादी करणी आहे। उहे उठ अची विया। हिनखे पंहिंजी माउ खे चई मां काए वञी था। हिनजी माउ काए थियो दर ते आई, अचे जो हिनखे बादशाह हैरान थी वियो, वज़ीर हैरान थी विया, हे सुञा टरड़ हुया, हिन वटि काॾों आया एतिरा? जो 2 उठ सोन जा भरियल, 40 उठ जेके तो हिकु कलर जा। बादशाह चयो हाणे त कानून मुताबिक़ त हिनखे ॾियणी आहे, जो मुंहिंजी ज़बान थियल आहे। चई हाणे ॻाल्हि ॿुध, इहो शर्त पूरो कयो, मां पंहिंजी छोकिरी ॾियां थो, पर हुनजे लाइ महलात खपे न, तुंहिंजे कखनि में त कोन वेंदी मुंहिंजी धीउ। चई ठीकु आहे। सिधो पंहिंजे छोकिरे खे चइबा ॻाल्हि ॿुध। बादशाह चए थो महलात खपे, छा में मुंहिंजी छोकिरी वेंदी? चई मां सोलो कमु आहे। पथर खे खणी जे सिधो दरिया जे किनारे अची, पथर जल्दी कर, महला तयारु कर, मां हिते राणी खे चई विहारींदुसि। महला तयारु थी वियो, VIP सफ़ा। सिधो आयो बादशाह, चई बादशाह महला तयारु, हाणे मूंखे शादी मां कयां। चई ठीकु आहे, हाणे मां ॼां थो तोखे। शादी त उहो करे विया। हाणे बादशाह खे त बि माना इहा ॻाल्हि न पई थिए। बादशाह चयो सुञो टल, मां भई छोकिरी हिनखे कीअं ॾिनी? कल्हो को ॾींहुं आहे, सुञा लॻा पिया हा, हिन में छोकिरी फुरियां, पर फुरियां कीअं? ईअं कंदे कंदे घणा माण्हू आहिनि अहिड़ा शैतान बि। हिकिड़े जे चयो त हिकिड़ी चुड़ैल रहंदी आहे, हिकिड़ी ॾाइण आहे जंहिंखे जादू आहे, उहा माई तुंहिंजो कमु कंदई। उन माई खे घुराई, माई खे चई ॾे वाल तूं छा छा कंदी? चई मां जादू सां सभु कुझु कंदी आहियां, सॼो कमु मां कंदी आहियां। चई ठीकु आहे, हाणे हीअं कर, मुंहिंजी धीउ हुन वटि आहे, कहिड़े बि तरीक़े सां करे मुंहिंजी धीउ हुतां आज़ादु कराए ॾे मूंखे, बसि। चई ठीकु आहे। उहा चुड़ैल उतड़े आई, हुन वटि अचे, हाणे रहणु लॻी। हुन पुछा की तूं केरु आहीं? चई मुंहिंजो केरु कोन्हे हिन दुनिया में, मां ईअं ई आहियां। उते रहणु लॻी त पोइ हुन खां पुछा कई की मूंखे तुंहिंजे पीउ मोकिलियो आहे तोसां कचहरी जे लाइ।
चयो ठीकु आहे। हाणे हूअ बि चयो त ठीकु आहे, अबे जो मोकिलियो त सही आहे। पोइ वरी पुछा कंहिंजी ॾिया हाल वार तव्हांजो रधु पचा कीअं थो थिए, काथो था खाओ? इहो रधु पचा त थींदो ई कोन्हे, हिकिड़ो पथर आहे जेको मुंहिंजे मुड़ुस वटि आहे, पोइ उन सां सभु कुझु उन मां ई थींदो आहे। चई पोइ पथर रखंदो किथे आहे? चई राति जो पंहिंजे वात में छॾींदो आहे। चई हा, चई हा। चई ठीकु आहे। चई पोइ राति पथर त वठी जांइ, इहो ॾिसूं कहिड़ो आहे। चई ठीकु आहे। राति थी, हिन पथर हुन खां घुरियो पर हुन पथर हिनखे न ॾिनो। चई मां पथर न ॾींदुसि तोखे। हाणे हिते ॾाइण हिनखे चयो ॻाल्हि ॿुधो, चुड़ैल चयो ॻाल्हि ॿुधो, राति जो तव्हां सुम्हो पोइ त दर खोले छॾिजांइ, मां पाणे पथर कढंदुसि, तूं बि ॾिसजांइ मां बि ॾिसां। चई ठीकु आहे। हाणे माई खे ख़बर त कोन्हे एॾो वॾो कहर कंदी हीअ। राति जे में सुम्ही पिया, हुन वञी दर खोलियो त अंदरि इहा ॾाइण घिड़ी आई अंदरि, अचे पंहिंजो मथो जादू पढ़े थो, गहरी निंड में थी वियो। हिन छा कयो, पथर पटे कढी वात खां, कढी पथर, ऐं पथर खे चई ॻाल्हि ॿुधो, हितां हिमल जो हिमल हिन सॼी माड़ी चकी पट सिधो बादशाह वारे बाग़ में, ऐं हे जेको आहे, जेको ग़रीब जेको छोकिरो आहे, इहो हिते ई पियो हुजे, बसि राणी सूदो महलात खे पटे अथऊं। हुकुम न कयो पथर खे, पोइ महलात पटिजी वियो सिधो बादशाह जे हुन में बाग़ में। उते वई चुड़ैल वञी हुनखे ॿुधाई कि बादशाह सलामत सॼी चकी मां खणी आई आहियां, वञा ॾिस महलात। चई हो, अची हो उते पियो हूंदी, हाणे पाण सुबुह जो होश ईंदुसि। हाणे हल साईं। हुन चुड़ैल छा कयो, जो पथर जे बारे में हिनखे न ॿुधाई बादशाह जेको पथर मूं वटि आहे उहो क़ीमती, हिन चयो ॿुधाई मथां बादशाह मूं फुरे वञे। साईं हो जेॾी महिल जो थियो, होश में जो आयो, उथी जो ॾिसे त दरिया जे किनारे ते सुतो पियो आहे। मां जाॾो कानो रिण लॻो पियो आहे, बसि ॿिली, कूओ ऐं इहो कुतो, बसि इहे ई आहिनि। हुननि जो ॾिठो त हिते पिटका करणु लॻो, हे कहिड़ो कहर थियो मूंसां, पथर ॾींहुं वात में कोन्हे को, ये ज़ुल्म मूंसां करे वई, इहा जा कुराड़ी हिते हिरी हुई, इन मूंसां कहर कयो आहे। पोइ हिन वेही हिननि खे चयो, चई त हाणे छा कयूं, कुता तूं ॾे वाल छा कयां, कुआ तूं ॾे वाल छा कयां, ॿिली तूं ॾे वाल मां छा कयां। हाणे सलाह कंहिंसां करे? चवंदा आहिनि अगरि को बि कमु अहिड़ो कयो त अगरि को माण्हू न हुजे तव्हां सां गॾु, त चवंदा आहिनि त गाह जे ॿूड़े सां वेही बि सलाह कयो, को वण हुजे त उन सां बि सलाह कयो, ज़रूरी आहे सलाह करणु। हाणे चई मां छा कयां? हुन चयो असां छा कयूं, असां त जानवरूं छा था करे सघूं। पोइ हिन टिनि वेही सोचियो, ॿिली, कूए ऐं कुते, जी ॻाल्हि ॿुधो, असांजो मालिक आहे, असां ओॾी महिल मुसीबत में आहे त असांखे हिन छॾायो हुयो, असांखे कुझु न कुझु हिन जे लाइ करणु खपे, भली पवंदा सिर हलियो वञे। हूअं बि त सिर असांजो हिन बचायो न, हूअं त मरी वञूं हा न, हलो तॾहिं कुझु न कुझु असां कयूं हिन खां। ऐं हे टई निकिरी पिया उतां, हलंदा आया, ॾिठो हिकिड़ो दरिया विच में, हाणे दरिया खां परते टपणो पवंदो। बादशाह हिन जो हलूं, बादशाह ॾे ख़बर उते पवंदी असांखे छा ॻाल्हि आहे, जंहिंजी धीउ हुई। हाणे दरिया मां कीअं टपऊं? हिते कूए चयो मां त ॿुॾींदुसि दरिया में, ॿिली चयो मां खणी तरी वेंदसि, कूए खे कुते चयो तूं आहे मुंहिंजे मथां थी वेह, मां तोखे तो टपाए थो हलां। अचे ॾिठो फिरी फिरी जाथो नंढिड़ो पाणी हुजे पूरो सारो, उतो अची टपिया, टपी आयो हुन पासे ते। कूए खे चयो ॻाल्हि बि तूं नंढे में नंढो तूं ई, तूं हलियो वञि बादशाह जी कचहरी में, उते तो ख़बर पइजी वेंदी, या बादशाह जे महलात में तूं वञि। उहो बादशाह जे महलात में आयो, उते बादशाह पंहिंजी राणी खे चए पियो त असांखे महलात ई भलो मिली वियो आहे, हाणे मुंहिंजी धीउ बि आज़ादु थी वई। हुन सुञे मां हुन कंदा छोकिरी असांजी इहा असांजे शान जे ख़िलाफ़ु हुयो, त हाणे महलात उते बाग़ बाग़ीचा लॻा पिया, जाॾो काॾो उते महलात बीठो आहे VIP। हाणे दिलि चए थी त असां बि उते हली रहूं हाणे सुभाणे। इहे कूए ॻाल्हियूं ॿुधी सिधो आहे, हिननि खे ॿुधाई हीअ ॻाल्हि हेतिरी आहे, चई हलो ॾिसूं किथे आहे इहो महलात। सिधो आहे उते बाग़ में उहो महल बीठो आहे। चई हाणे महल त हे ई आहे, पर हाणे पथर ॻोल्हियूं, पथर किथे आहे? उते हिननि जांच कंदा रहिया। अचे बि उते कूए खे चयो तूं जांच कर, तूं निढड़ो आहे, जॾहिं बादशाह ईंदो हेॾे त पाण ई ॻाल्हियूं कंदो त कुराड़ी किथे रहंदी आहे इहा ॾाइण। कूए उते जांच में रहियो, हुते जॾहिं बादशाह जो आयो तड़े हुन पुछा कयसि राणी, चई मुंहिंजो मुड़ुसु किथे आहे, ऐं जा कुराड़ी हूंदी उहा काॾे वई आहे? चई इहा कुराड़ी त इहा चुड़ैल हुई, उहा त पंहिंजे घर आहे, फलाणी जाइ त हुनजो घर आहे, ओॾे हली वई बसि, ओॾे हली वई। चई हा। उहे इहे ॻाल्हियूं ॿुधी सिधो आयो कूओ हिननि ॾे,
चई भई चुड़ैल वो फलाणी जाइ ते रहे थी, हलो हलूं हाणे ओॾे। हेठि ई निकिरी पिया वरी ओॾे, सिधो आया उतरे। चयो हाणे घर त हे आहे चुड़ैल जो, जाॾो काॾो बादशाह जो हुनखे जो इनाम दिनाम ॾिना त हुन महलात खणी ठातो हुन बि। हुन ते जेको हुन वटि वींडो हुयो इहो पंहिंजो पत्थर जे ज़रिए हुन हिकिड़ो महलात ठाहे छॾियो। हाणे कुएं जो त टपणु थींदो ई कोन, काॾों टपूं, जाॾो काॾो बंदि लॻो पियो आहे, दरवाज़ा लॻा पिया आहिनि। हिते कुएं खे चयो ॻाल्हि ॿुध, हाणे हे कमु आहे तुंहिंजो, तूं हिमत कर। कुएं छा कयो, को काॾों काॾों कुंड पासो ॾिसी हेठों खणी पटणु शुरू कयईं, डर हणणु शुरू कयईं, डर हयईं। पर चई ॿिली ऐं न कुते जो असां कीअं टपूं, तूं त डर हणी वई, असां टपूं कीअं? चई त हाणे ॻाल्हि ॿुधो, तव्हां न टपो, तव्हां हिते ई हुजो, हाणे कमु मां करे ईंदो, तव्हां ॿाहिरों बीठा हुजो। कुएं छा कयो, डर पटे सिधो अंदरि महलात में दाख़िल थियो। वियो हुते ॾिठईं त चुड़ैल सुती पई आहे ऐं जेको पत्थर उहो वात में पियो अथसि। हाणे कुएं जो पत्थर कढां त कीअं? कुओ जेको त फिरी पंहिंजो पुछ खणी हुन नासुनि में जोईं त हुन खणी जो हीअ जो उथी जो जीअं माना माण्हू निछ ॾींदो आहे, हीअ निछ ॾींदे पत्थर हेठि वञी किरियो। कुएं छा कयो, हुन पत्थर खे चक विझी उतो न भॼे, उहा ॾाइण वठी भॼी उतो सॾु कई ॿियनि पंहिंजनि जेके हुए त नौकर चाकर सभु कुएं जे पोयां। कुओ डर में घिड़ी वरी ॿाहिरों अचे निकितो। चई त हाणे पत्थर वॾो पोइ वठोड़ा थी वई अथव। पत्थर वरी ॿिली वात में को वठी था भॼनी टई भॼा ते नौकर चाकर पोयों हिननि जे हे टई भॼा अचे दरिया ते पता हाणे साईं कीअं टपनि परते। चेर ॻाल्हि ॿुधो, हिन चयो कुते चयो ॻाल्हि ॿुधो, हाणे इहो तव्हां पत्थर जो मूंखे वॾो मां पत्थर मूंखे जो मां हितां टपायां दरिया मां। त ॿिली चयो त न मां पत्थर न, ॿिली खे चई तूं न टपाए सघंदी, तूं काथे काथे बुॾी थी वञी, मूंखे ॾे पत्थर। आख़िर हिननि पत्थर नो कुते वात में कयो पत्थर। हाणे घिड़ी पिया उतां, कुएं खे विहारियो कुते पंहिंजे मथां। जेॾी महिल अधु दरिया ते पहुता, कुते जो पंहिंजो पाछाऊं जो ॾिठो त खणी भौंक कई, हिन जो ॿियो को कुतो मूंसां गॾु अलाए छा भौंक जो कयईं त उहो पत्थर पियो किरी अंदरि दरिया में जो किरी पियो त हाणे छा थिए? निकिरी आयो ॿाहिरि। ॿिली जो तूं कहर करे छॾियो। कुएं चयो माना मां हेतिरी महिनत कई, हेतिरी वठि वठाई, सिरनि जा सौदा असां पंहिंजा कया, तूं माना कहर करे छॾियो। कुतो उहो ई कुतो, हाणे पत्थर कीअं अचे? लॻी पिया दरिया जे किनारे तां ॾिठो त अॻियूं ॼार विझा वेठा आहिनि मलाह, ॼार मच्छी पिया था फासाइनि था पिया। चई हाणे जेकर लभंदो वरी हिते ई लभंदो, ॿिए हंधि कोन लभंदो। उन पत्थर का मच्छी हुई वॾी, उहा ॻिही वई। जॾहिं मच्छी ॿाहिरि कढनि पिया ऐं मच्छियुनि खे चीरे वरी हुनजा आंडा वग़ैरह कढी उछलींदा पिया वञनि ॿाहिरि, तो जानवर ॿिया खाइनि पिया। हे बि हाणे उते वेही रहिया, नज़र हुननि में आहे। उहे जेका मच्छी कढंदा वञनि पिया, उन्हनि जा आंडा कढी अंदरि सामान उछलींदा वञनि पिया, वरी उहो रखंदा वञनि पिया त शहर में मोकिलण जे लाइ। आख़िर उहा मच्छी वियाई, उन मां आंडा कढी उछलंदो, उहो पत्थर टिड़क करे ॿाहिरि निकिरी पियो। ओॾी महिल कुओ भॻो वियो। कुएं चयो त हे ई पत्थर आहे, हाणे खणो हिनखे। हाणे की कुता हिमत कर खण। हाणे कुते खयो वठी उतां भॻा, सिधो आया पंहिंजे मालिक वटि। पंहिंजे मालिक जे अॻियां अचे कुतो पेरनि ते किरी पियो। कुते खे चयो छा आहे, हाणे त मूं वटि बि कुझु कोन्हे, को तव्हां काॾे हलिया विया 2-3 ॾींहं? कुते खणी पत्थर खणी रखियो मालिक जे पेरनि जे मथां। हुन जो ॾिठो त चई त कुता तव्हांजी महिरबानी, तव्हां टिनि मूंसां वॾी वफ़ा कई आहे। त हिन चवंदा वफ़ा केॾी कई आहे? वफ़ा त तो कई, तूं साईं जान बचाई, जान बि तुंहिंजी हुई। पोइ पंहिंजी माउ खे चई हे मुंहिंजा टई वञी खणी आया थी पत्थर। उन ॾींहुं मां हिननि जे मथां ख़र्चु कयो, अॼु केॾो वॾो कमु हे करे आया थी, पत्थर खणी आया थी क़ीमती। तो हाणे मां हिन माई खे हिते घुरायां, महलात खे आणियां। पंहिंजी माउ चयो ॻाल्हि ॿुधो, जेके पैसे वारा हूंदा आहिनि उनजो घमंड वेंदो कोन्हे को। हाँ इन पत्थर खे चयो, इन महलात खे गर्क करे, इन बादशाह शहज़ादी ॾाइण सभिनि खे गर्क करे, बसि उन चई महलात सभु गर्क करे वञा। हाणे सो पत्थर खे चई इन महलातनि खे गर्क कर, जिते ॾाइण बि रहे थी, जिते बादशाह रहे थो, इन्हनि खे गर्क कर। हाणे सो ख़बर कान पई अथव त शहर में जेको त महलात किरी पिया, इहे ख़बरूं हली वियूं त महलात किरी पिया आहिनि शहर में। बादशाह मरी वियो, बादशाह जो ख़ानदान मरी वियो, उहो ॾाइण मरी वई, ॾाइण जो ख़ानदान मरी वियो। पोइ हिन जेको त पंहिंजो महलात ठाहे, हिकिड़ो माली हुयो, हिकिड़ो ग़रीब हुयो, उन वटि छोकिरी ठाहोगी। पोइ उन खां वठी ऐं शादी करे वेही रहियो पंहिंजो दरिया जे किनारे ते ऐं पंहिंजी सुखी ज़िंदगी गुज़ारणु लॻो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। वरी इनशाला ज़िंदगी रही त ॿिए वीडियो में मिलंदासीं। अस्सलामु अलैकुम।